हिन वीडियो में असां पढ़ंदासीं लाइन सेगमेंट यानी लकीर जे टुकड़े जे बारे में ऐं उन खां पोइ लाइन यानी लकीर जे बारे में ऐं उन खां पोइ आख़िर में असां पढ़ंदासीं रे यानी शुआ जे बारे में ऐं इन्हनि टिनिनि जे विच में जेको फ़र्क़ु आहे असां उहो सुञाणींदासीं। सभ खां पहिरियां अचूं था लाइन सेगमेंट ते। लाइन सेगमेंट माना कंहिं बि लकीर जे हिकिड़े टुकड़े खे असां लाइन सेगमेंट चवंदा आहियूं। ऐं लकीर जो टुकड़ो सुञाण कीअं थिए त इहा सुञाण ईअं थींदी आहे त जेको लाइन सेगमेंट हूंदो आहे उन जो को न को स्टार्टिंग पॉइंट हूंदो आहे, यानी उहा कंहिं नुक़्ते ते शुरू थींदी आहे ऐं कंहिं नुक़्ते ते ख़तमु थींदी आहे। मतिलबु उनजो स्टार्टिंग ऐं एंडिंग पॉइंट ॿई हूंदा आहिनि। हाणे हे जेके ॿ नुक़्ता मां ठाहिया आहिनि, इहे ॿिनि नुक़्तनि जे विच में जेको इहो टुकड़ो आहे लाइन जो हिकिड़ो टुकड़ो, इनखे असां लाइन सेगमेंट चवंदासीं। मतिलबु सेगमेंट जो मतिलबु ई हूंदो आहे हिकिड़ो टुकड़ो, हिकिड़ो नंढिड़ो हिसो। मतिलबु इहो लाइन जो हिकिड़ो नंढिड़ो हिसो हूंदो आहे, नंढिड़ो टुकड़ो हूंदो आहे। ऐं उन खां पोइ असां पढ़ंदासीं त लाइन छा हूंदी आहे ऐं लाइन सेगमेंट ऐं हिकु लाइन जे विच में फ़र्क़ु छा हूंदो आहे। लाइन सेगमेंट त टुकड़ो हूंदो आहे लाइन जो, पर लाइन जेका हूंदी आहे, लाइन असां हिकिड़ी सिधी लीक खे चवंदा आहियूं जेका मुस्तक़िल तौर ते हलंदी रहंदी आहे ऐं असां उन जे अॻियां हिकिड़ो एरो ॾींदा आहियूं जेको इहो असांखे ॿुधाईंदो आहे त इहा लाइन इन डायरेक्शन में मुस्तक़िल तौर ते हली रही आहे। हिकु शइ यादि रहे त जेका लाइन हूंदी आहे, लाइन जी न का स्टार्टिंग पॉइंट यानी शुरूआति हूंदी आहे ऐं न ई उन जो को एंडिंग पॉइंट या उन जो को इख़्तिताम हूंदो आहे। उहा मुस्तक़िल तौर ते हलंदी रहंदी आहे, पोइ जहिड़े बि डायरेक्शन में हले उहा हलंदी रहंदी आहे ऐं उन जो को बि इख़्तिताम ऐं अंजाम न हूंदो आहे। लाइन खां पोइ असां वटि आहे रे चइबो आहे शुआ खे। ऐं शुआ जेका आहे उहा कंहिं हिकिड़े पॉइंट यानी कंहिं हिकिड़ी जॻह तां शुरू थींदी आहे, पर उन जो को इख़्तिताम न हूंदो आहे। मतिलबु उन जी शुरूआति हूंदी आहे पर उन जो इख़्तिताम न हूंदो आहे। जीअं हाणे हीअ शुआ आहे, इहा शुरू थिए थी इन टुके खां, इन पॉइंट खां, पर इहा मुस्तक़िल तौर ते हली रही आहे छाकाणि त मथां एरो आहे। जीअं सिजु आहे, सिज मां असां वटि शुआऊं ईंदियूं आहिनि ऐं मुस्तक़िल तौर ते अॻिते हलंदियूं रहंदियूं आहिनि, पर उन्हनि जी जेका शुरूआति हूंदी आहे उहा सिजु हूंदी आहे। त मतिलबु इन्हनि जी शुरूआति आहे, इख़्तिताम न आहे। हाणे अचो त कुझु मश्क जा सवाल था कयूं जंहिंमें असां इन्हनि जे विच में फ़र्क़ु खे ॻोल्हियूं था। हाणे असां वटि सवाल आहे जंहिंमें असांखे हिकिड़ी लाइन मिलियल आहे ऐं उन जे ॿिन्हिनि पासनि खां एरो लॻल आहे। मतिलबु त इन जो न को शुरूआति आहे न को इख़्तिताम आहे, मतिलबु इहा हिकु लाइन थींदी आहे। जो चेक था कयूं त बिल्कुलु इहो सही जवाबु आहे ऐं इहा असां वटि लाइन ई हुई। ऐं ॿियो सवालु आहे असां वटि, वरी असां वटि हिकिड़ी लाइन आहे जंहिंजे ॿिन्हिनि पासनि खां एरो लॻल आहे। मतिलबु इन जी न का शुरूआति आहे न इख़्तिताम आहे, मतिलबु इहा बि लाइन थींदी, बिल्कुलु इहा लाइन ई आहे। हाणे असां वटि हिकिड़ी लकीर आहे जंहिंजो कोई इख़्तिताम न आहे, मतिलबु इहा मुस्तक़िल हले थी पई, पर इन जी शुरूआती नुक़्तो आहे। मतिलबु जंहिंखे हिकिड़ो शुरूआती नुक़्तो हुजे ऐं कोई इख़्तिताम न हुजे त उनखे असां छा चवंदा आहियूं, उहा रे हूंदी आहे यानी शुआ हूंदी आहे। त रे ते टिक था कयूं ऐं चेक था कयूं त छा असांजो इहो जवाबु दुरुस्तु आहे। जी बिल्कुलु, इहो असांजो जवाबु दुरुस्तु आहे। हाणे हिते असां वटि हिकिड़ी अहिड़ी लाइन आहे जंहिंजो इख़्तिताम बि आहे ऐं जंहिंजी शुरूआति बि आहे, यानी इहो लाइन जो हिकिड़ो टुकड़ो आहे जंहिंखे असां लाइन सेगमेंट चवंदा आहियूं। त चेक था कयूं, बिल्कुलु इहो जवाबु असांजो दुरुस्तु आहे त इहो हिकिड़ो लाइन सेगमेंट हुयो। उमेदु आहे त तव्हांखे लाइन सेगमेंट ऐं रे जे विच में फ़र्क़ु सम्झ में अची वियो हूंदो।